15 शाबान जी रात अचेव थी। मुबारक कलोड़े वारो मुवाहिदो मुसलमानो 15 शाबान जी रात ईद जी रात न थई मता पांजन बायरन के फटाका वठी ॾे। नल मुबज़िरीन कानू इख़वान शयातीन अजायो ख़र्च कंदड़ शैतान जा भाइर अथव। रब जो नालो अथव। फटाका वठी न ॾिजो इन रात छा थींदो साल जो फ़ैसिलो थींदो। जेरनि जा नाला कढी करे जेके मरणा हूंदा 15 शाबान खां वठी करे वरंदे 15 शाबान ताईं नाला जेरनि जी लिस्ट मां कढी करे मोहन जी लिस्ट में लिखंदुसि। हिन साल हे मरंदो। हमरा तदबीरो कंदा पुट शादी कराईंदो मगनो ठहाईंदो मथो तकदीर खिलंदी त हिन साल हूंदो ई कोन। 15 शाबान जी रात अल्लाह सदीदो आहल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू। आए कोई गुनाहन में बुडल आए कोई गुनाहन में बुडल घुरे तमा गुनाह माफ कयासे। आए कोई बीमार घुरे तमा बीमारी दूर कयासे। आए कोई मकरूज घुरे तमा कर्ज दूर कयासे। आए कोई आहे कोई आहे कोई आहे कोई मुसीबत में बादल मा का घुरे तमा अल्लाह मुसीबत दूर कयासे। मैं मौलाना गुलशन के जन्म 15 शाबान जी रात काले भी जलसे ते न वञ काले मस्जिद मगरिब वाली सुबह जी नमाज ताईं बाडाएस ओ मुंजा अल्लाह तुझा मलाइक रोजी लिखंद। इन साल गली में काथे मिलन मलाइक लिखंद। उन रात जो वेही रब के बाडायो। दोस्तों अल्लाह जी ज़ात जो कसम है कुरान रहमत बरकत हिन से मोहब्बत मरणो की जवान। हिन साल 2025 में वड्डा आलिम वफात कया। वड्डा शेखुल हदीस पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जड़ो कुरान जो हाफिज आलिम बुजुर्ग वली जंहिंजे हथ ते लखन मानन कलमो पढ़ी मुसलमान थिया। पीर अब्दुल रहीम शेखुल हदीस हाने बिनोरी टाउन जो वडो आलिम हो। वडा वडा आलिम हलिया विया। 2000 इन अजो की तारीख जेका 26 तारीख है न इन ही तारीख ते 2017 में वक्त जो वडो आलिम हो जंहिंजो नालो मौलाना अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैह वो शहीद थियो। अजो की हिन तारीख अजो की हिन 26 जनवरी 2017 में जे कुरान पढ़ी चप्पे चप्पे ते मुशरिकन जा लाह कढी छड्या। शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहु जे जुल्म जे ऐवान में अर्दे बहादुर पुत्र जरनैल या वाका कर रहे जालिमन जाबिरन जा दरवाजा खड़काई जे हक जो कलमो बुधायो उनके बदले में मौत मिलो शहादत। मौलाना गुल हसन कबूर मौलाना अब्दुल कादिर रिज़ रहमतुल्लाह अलैह जे मुशरिकन जे के वक्त के एलपी हनी चली सुभान अल्लाह न जेके चवंदा त हितों तो मदीनो ॾेखारिया। चुप 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 उलमा देवबंद कम क्यों तौहीद वारो मरणो सोचो असां पंहिंजे लाइ हो त कमाई करे पहुता। शहीद खालिद महमूद जन्नत में, मेको साहब जन्नत में, गबोल साहब जन्नत में, मौलाना मोहम्मद ईसा टांगरी रहमतुल्लाह अलैह जन्नत में, मौलाना अब्दुल कादिर जन्नत में। जेके आलिम विया मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम रब इन्हनि खे जन्नत में पहुचाए छॾियो। असां पंहिंजो फिक्र असां नमाज़ कराए कराए कराए
हर साल असां माइट साईं अहमद चाचो हाजी अल्लाह वसायो अल्लाह साईं उन जो असांजे मथां देर ताईं सायो नसीब फरमाए भलो मुजाहिद जाते भी मुझो वाइज थियो मोटरसाइकिल जे छोकरे जदों खण मूंखे पुॼा रोज रात जो 100 आलमन जा नाला वठी करे चंदो अल्लाह इन्हनि आलमन जा अमल कबूल इनजे सदके मूंखे माफ़ कर मोहम्मद इस्माइल चांडियो वीचारो कराची खां हलियो असां पंहिंजो फिक्र कयूं मौत अचणो आहे क़ब्र में हलणो आहे चांडी साहब रहमतुल्लाह फरमाए नेठ ते हिक ॾींहुं मरणो आहे ई धड़ धूड़ में धरणो ईंदा मलक पुछाणे वारा पीरण ख़ातिर घाणे वारा या कि सेज विहाणे वारा या जे जवाब सही न हो न क़ब्र में ते खाने में जीअं तेल पीसबो आहे न ईअं पीसजो या वरी के सेज विहाणा खणी ईंदा जिन जी हिन यार सां यारी हूंदी न ख़ुदा जो कसम अज़ाब जे मलाकनि खे वेझो न छॾींदो ईअं पर खोले उन्हनि पंहिंजनि आशिक़नि खे परनि में लिकाईंदो जीअं कुकड़ पंहिंजनि बचनि खे परनि में लिकाईंदो असां छा कयूं काथे मक्को मदीनो काथे मुबारक कलोड़ो इते कुरान इते दीन असांखे मार न मिली असांखे तकलीफ़ न आई सहाबा कुरान खणी ते पहुता तहां उन्हनि ते अमल न कयो छो था वाइज़ कराइनि सुधरे न हुजो हां त वाइज़ न देना न तबलीग त काफरनि खे लिए कयूं न अब आए कलमो एक कुरानो काफरन के बुधायो त मन न मन उए जेको मुसलमान थियन मुसलमान के घुराए साल साल में मुबारक में वाइज करण जो मतलब छा है मुसलमान न आयो जा असां जी मुसलमान ही आहे न बोड आई मुल्क बुडियो जानी सागो जिना जानी व्याजी सागो व्याज ते राशि सलो रुश्वत ते गिला न वई हसद न वियो साड़ न वियो माता का पुछा तो वाइज रखण खां पोइ माण्हुनि गिला छॾी ॻाल्हाइण था न वाइज करे करे असांजी वची ॾाढी थी वई ये वाइज न असांखे कुराड़ो कयो ये मूंखां वॾो गॾु हूंदासीं नंढो ये मूंखां वॾो मां हिन खां हाणे हिन गॾु पियो त मां हिन जो चाचो थो लॻ ओचका राति जो 2 बजे जी सुम्हणो हिन जा अञा सभु वार हूंदा अथई न हे मुआरा ॾिसो आहिनि न 27 साल वाइज कयो आहे वाइज करे करे अधु मथो घुसी वियो क़ौम न सुधरी अदा न बेनमाज़ी वो बेनमाज़ी आहे न सुबह सां रात जो वाइज ॿुधी सुबह जो वरी हज माट वञी दाढ़ीअ खे हण चाहे प्लेट यार थोड़ी वॾी थी वई आहे छो कुरान जे लाइ कुरान ॿुधो 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 चुप हिन जे ज़बान खे तालो उहो ई पंहिंजो ॻाल्हाए थो कुरान जो अदब नथो करे बेअदब मोतबरा तो कुरान खां वधीक या याद ॻाल्हि हुजेव मां क़ौम जो शेख आहियां ग़रीब आहियां पर जॾहिं स्टेज ते वेहंदो आहे न हे क़ुरान खे भाकुर पाईंदो आहे न मुंहिंजी ताक़त एॾी थी वेंदी आहे जो दिलि पत्थर खां बि वधीक सख़्त थी वेंदी ताक़त जागो था न अॻियो महीनो मुंहिंजे साईं जे मेराज जो महीनो मुंहिंजो साईं मेराज ते विया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिठो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू मायूं ऐं मर्द उघाड़ा नंगा किनो गोश्त पयल हो किनो हेरे किनो गोश्त बदबूदार मलाइका गोश्त खणी करे वात में विझंदा पिया वञनि हुजूर फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह
रे मुने कुछ न थींदो हितो या भाई तो बस कला हितो भाई ना बस कला से सुभान अल्लाह चओ और चओ अल्लाह अकबर नबी से फरमायो किनो गोश्त वास्तव धप गो 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 केरन नबी से केरन जिब्रील है केर साईं तुझा उम्मती केड़े डो अजा डोहारी जिब्रील चयो साईं तुझा उम्मती जेके पांचो सालो छड़े करे वनी बिन जा लोड़ा लतारींदा ओ बाराली वारा बुधो जिना कंदा इहो मायूं जेके पंहिंजे मुड़सन खे छॾे करे मुड़स जे हक़ में ॿिए खे दाख़िल कंदियूं हुयूं